जी नाज़रीन इन वक्त मां मौजूद है मीरपुर बुरो भरिसां ॻोठ करमली टावरी जे प्राइमरी स्कूल में जेको आहे इन स्कूल में जेको आहे त टीचर जेको आहे रेगुलर न हुअण करे ऐं जेके जेको आहे बिल्डिंग न हुअण करे हिते ॻोठणनि पंहिंजे ॿारनि समेत इंतज़ारु करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। साहब खे अपील आहे त असां जीअं त परे पंधु करे वञूं था स्कूल पढ़णु ऐं असांखे स्कूल ॾिनो वञे ऐं उस्ताद ॾिनो वञे। अपील कयूं था हिते बिल्डिंग ॾिनी वञे स्कूल मौजूदु बि आहे। हे असांजी हीअ हालत आहे असांखे हिते तालीम असांजी वेंदी आहे असां इन ॿारनि जी नंढड़नि जी। ॻोठ करमली टावरी में स्कूल मंज़ूर आहे साईं, जंहिंमें त मास्तर नथो अचे साईं। असां ऐं कची ऐं स्कूल आहे जंहिंमें असांखे बिल्डिंग बि खपे। महिरबानी करे असांखे ॾेई वञे साईं। असांजा ॿार ॾाढा रुलियल आहिनि, 150 खां वठी 200 ताईं ॿार आहे साईं। ॻोठ करमली टावरी में स्कूल मंज़ूर थियल आहे। इन वक़्तु ताईं असांखे बिल्डिंग न मिली, न को मास्तर टाइम ते अचे थो, मास्तर जी ख़बर बि न आहे। ॿार असांजा तालीम जे लाइ तमामु घणा परेशान ऐं सख़्तु मुश्किल सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। महिरबानी करे असांखे बिल्डिंग ऐं मास्तर हिमत कई आहे साईं, पाण मास्तर करो कई पाण हिमत खे छपरो ठाहियो साईं। कल हिमत करे गर्मी में असांखे इहा खपे जल्द में जल्द स्कूल ऐं डी सी साहब खे इहा अपील आहे असांखे स्कूल ऐं मंज़ूर करे ॾियो मास्तर तर। तव्हां ॻोठणनि ऐं उन्हनि जे ॿारनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। उनजो चवणु आहे त जेको गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां जेको आहे त असांखे जेको आहे त मास्तर न पियो अचे ऐं जेको आहे बिल्डिंग बि असांखे न आहे जेको पंहिंजी मदद पाण करे छपरो ठाहे ॾिनोसीं मास्तर खे, पर उहो मास्तर बि हाणे रेगुलर न आहे। असांजी आला मलदारनि ऐं डी सी साहब खे अपील आहे त असांखे बिल्डिंग ॾिनी वञे ऐं जेको आहे त असांजा जेका ॿार आहिनि उनजो मुस्तक़बिल जेको आहे सही चई जेको आहे मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। कैमरामैन कासिर अली टावरी सां गॾु इमरान अली टावरी, जैकब न्यूज़, मीरपुर बुरो।